सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि भाउरनि भेनरुनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण राय घराणे जे आख़िरी बादशाह राय साहिसी जे ज़ाल घरवारी राणी सूंह देवी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं राजा राय साहिसी जे लाॾाणे खां पोइ पंहिंजे ई वज़ीर राजा चच सां शादी कई। राजा चच सां राय घराणे जे आख़िरी बादशाह जे घर वारी छो शादी कई? छा राय साहिसी खे संदसि वज़ीर चच ज़हर ॾेई मारायो हुयो? इन्हनि सभिनी राज़नि ते पाण ॻाल्हाईंदासीं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॿुधनि, लाइक कनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि। 1400 साल सिंध ते धारियुनि जे हमले खे नाकाम बणाईंदड़ बहादुर सूरमी ऐं राज जी राणी सूंह देवी जे जुरत जो दास्तान बयान कंदासीं। हीअ इहा बादशाहज़ादी हुई जंहिं पंहिंजे तदब्बुर ऐं हिमत सां सिंध जूं सरहदूं सलामत रखियूं। सिंध जे मक़ामी ब्राह्मण घराणे जे राजाउनि 644 ईस्वी खां 712 ईस्वीअ ताईं यानी 60 वरह सिंध ते हुकूमत कई। ब्राह्मण घराणे जे राजाउनि जी हुक्मरानी सिंध ते अरबन जे काह ऐं कब्ज़े ताईं जारी रही। ब्राह्मण घराणे जा 3 राजा सिंध जा हुक्मरान रहिया, जिन में पहिरियों चच पुटु सीलाज, ॿियो संदसि भाउ चंदुर पुटु सीलाज ऐं टियों संदसि पुटु राजा ॾाहर यानी चच जो पुटु राजा ॾाहर शामिल हुआ। सिंध ते ब्राह्मण घराणे जी हुकूमत खां अॻु राय घराणे जी बादशाहत क़ाइमु हुई। सिंध ते राय ख़ानदान 550 ईस्वीअ खां 644 ईस्वीअ ताईं लॻभॻि 94 साल हुक्मरानी कई। राय ख़ानदान जा 5 बादशाह सिंध जा हुक्मरान रहिया। इन ख़ानदान जो आख़िरी हुक्मरान राय साहिसी ॿियो माने सानी हुयो। राय साहिसी ॿियो खे बेमुख़्तलिफ़ तारीख़ुनि में सहासी जे नाले सां पिणु लिखियो वियो आहे। राय साहिसी ॿियो जी घरवारी जो नालो सूंह देवी हुयो। कुझु तारीख़दाननि सूंह देवी जो नालो बि शोभा त वरी कुझु मुहक़क़नि उन जो नालो सूंहदी बि लिखियो आहे, सूंहदी। पर सूंह देवी संदसि मशहूरु नालो हो जेको तारीख़ जी किताबनि में वर करे अचे। चच राय घराणे जे आख़िरी बादशाह राय साहिसी सानीअ जे वज़ीर राम राय वटि पहिरियां मुंशी हुयो। चच लिखण पढ़ण जे फन में निहायत होशियारु हुयो, इन करे खेसि दरबार में राय साहिसी जे दरबार में मुलाज़मत मिली वई। हिन पंहिंजी क़ाबिलियत सबबि राजा साहिसी जे दरबार में वज़ीर राम राय खां वधीक शोहरत हासिल करे वरिती, जंहिं करे संदसि सिधो राब्तो राजा साहिसी सां बि थियण लॻो। चच सरकारी कमनि कारनि सां राजा साहिसी जी हवेलीअ में बि अचण वञण लॻो। रवायत आहे त हवेलीअ में अचण सबबि चच जा राणी सूंह देवी सां बि राब्ता थियण लॻा। राजा जे ख़ासि माण्हुनि में शुमार थियण सबबि चच जी राणीअ सां वेझ झड़ाइप थियण फितरी ॻाल्हि। तारीख़दाननि लिखियो आहे त राणी यानी सिंध जी बादशाहज़ादी नौजवान हुजण समेत सूंह में पंहिंजो वटपाण हुई, जॾहिं त चच जो बि सुहिणनि सिबतनि नौजवाननि में शुमार थींदो हो। राणीअ खे राय साहिसी मां को बि औलाद न हो ऐं राय साहिसी पाण बीमार बि रहंदो हो। इन पस मंज़र में राणीअ जे ख़ूबसूरत नौजवान चच सां मुहबत थियण लाज़मी ऐं फितरी अमल हुयो। राजा राय साहिसी जी बीमारी दौरान चतूर जे हाकिम महरथ जूं हर वक़्तु सिंध ते कब्ज़े लाइ अखियूं खुतल हूंदियूं। हू राय साहिसी ख़िलाफ़ संदसि मिटनि माइटनि खे भड़काईंदो थे रहियो, जंहिं ॻाल्हि खां राणी सूंह देवी पूरी रीति वाक़ुफ़ थी चुकी हुई। राय खे को बि औलाद कोन हुयो, तंहिं करे राजा राय साहिसी जे वफ़ात खां पोइ सिंध ते चतूर जे हाकिम महरथ जे कब्ज़े जा वॾा अंदेशा मौजूदु हुया। इन सूरत हाल खे महसूस कंदे राणी निहायत होशियारीअ खां कमु वरितो। हिन सिंध मुल्क चतूर जे राजा जे हथ हेठि अचण खां बहितर ॼातो त चच जेको अॻुई मुल्क जे भले लाइ कई कारनामा सर अंजाम ॾेई चुको हो, तंहिंजे हथ में वाॻू ॾेई
मुल्क खे धारे हमले आवर खां बचाए वठिजे। इहो सोचे हिन राय जे बीमारी दौरान बादशाह जा इहे अज़ीज़ जेकी चतुर जे हाकम जे चुर्च ते कम कर रहा हुआ, तिन खे राय सां मुलाक़ात जे बहाने घुराए किन खे कैद कयो त किन खे दाबा ॾेई ख़ामोश कराए छॾियो। इन विच में हिन शाही दरबार मुनक़द कराई। उन में पाण पर्दे पोयां वेही ॿुधेमेन वज़ीर जे मार्फत पंहिंजे मुड़ुस राय सायसी पारां चच खे नायब मुक़रर करण जो ऐलान करायो। चच मंझां आवाम त अॻु ई राज़ी हुयो, तंहिं करे सभिनी अदब सां गोॾा खोलिया ऐं ज़मीन ते मथा टेकिया ऐं चयो, राय जे हुक्म जा ताबेदार आहियूं। ऐं चच वज़ीर पिणु बहरहाल सुहिणनि ऐं वणंदड़ आदतुनि सां सिंगारियल आहे ऐं संदसि अकुल जे बदौलत मुल्क जो कारोबार सही हली रहियो आहे। अहिड़ी तरह अवाम जी अक्सरियत जी राय सां चच मुल्क जो नायब हाकिम बणिजी वियो। माना राजा राय सायसी खां पोइ ॿियो नंबर बादशाह बणिजी वियो। नेठ राजा राय सायसी ॿियो बीमारी सबबु लाॾाणो करे वियो, जंहिं बैदि राणी सूंह देवी हुक्मरानीअ जूं वाॻूं पाण संभालींदे असुल हुक्मरानी पंहिंजे नायब चच जे हवाले करे छॾी। इन ऐलान ते बि अवाम तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी मुखालफ़त न थी, अहिड़ो को रद्दमल न आयो, छाकाणि जो मुल्क जो अवाम चच जे सदाकत, मेहनत ऐं मुल्क सां वफ़ादारी खां पूरी रीति वाक़ुफ़ हुयो। चच मेहनती ऐं जफ़ाकश हुयो। हिन पंहिंजे मेहनत जफ़ाकशी सां अवाम जूं हमदर्दियूं हासिल करे वरितियूं हुयूं। चच होशियार ऐं क़ाबिल माण्हू हो, तंहिं करे अवाम हिन मां हर तरह राज़ी रहंदो पिया आहे। राजा राय सायसी जे लाॾाणे बैदि चतुर जे हाकम महरत सिंध ते हमलो करे कब्ज़ो करण जी रिथाबंदी करे वरिती। महरत ॼातो थिए त चच ब्राह्मण राहिब आहे, सो तलवार मंझां छा ॼाणे, तंहिं करे सिंध खे जल्द फतेह थो करे वठां। हिन फ़ौज जो वॾो तइदाद साण करे, जंहिंमें मस्त हाथी बि शामिल हुआ, अची अरोड़ खां 3 मेलनि ते कैंप हई ऐं चच खे चवाए मोकिलियाई त मुल्क मुंहिंजे हवाले कर त तोखे साॻी वज़ीरी ऐं नाइबीअ जे उहिदे ते क़ाइमु रखंदुसि। राजा महरत जे मथे जुमलनि मंझां बि इन ॻाल्हि जी तस्दीक थिए थी त असुल हुक्मरान राणी सूंह देवी हुई। चच खे नाइबीअ वारो उहिदो हो, जंहिं करे चतुर जे हाकम खेसि नाइबी बरक़रार रखण जी आछ कई। चच पंहिंजो पाण जंग करण जो ऐलान न कयो, पर राजा तरफ़ां मोकिलियल पैगाम खणी राणी सूंह देवी अॻियां हाज़िर थियो ऐं खेसि चयाईं त दुश्मन घर जे दर ते अची पहुतो आहे, मुल्क ऐं मीरास जी दावा करे थो, हाणे कहिड़ी सलाह आहे। राणी सम्झी वरितो त हिन ब्राह्मण जो हाल हीणो थी पियो आहे, तंहिंते संदसि दिलि वधाइण लाइ ऐं जज़्बे जाॻाइण लाइ खेसि अहिड़ा जुमला चया जो हू हिकदमि जंग करण लाइ तयारु थी वियो। राणी सूंह देवी खेसि चयो त मां पर्दे नशीन औरत आहियां, जेकॾहिं मूंखे ई जंग करणी आहे त पोइ तूं मुंहिंजा कपिड़ा पाए घर में थी वेह ऐं पंहिंजा कपिड़ा मूंखे ॾे त ॿाहिरि निकिरी वञी जंग करियां। सिंध में इहो अगाटो रवाज रहियो आहे त औरतुनि तरफ़ां मर्दनि खे मैदान जंग में आणण लाइ खेनि रओ या चूड़ियूं ॾियारे मोकिलियूं वेंदियूं आहिनि, जंहिंजो मतिलबु इहो हूंदो आहे त या मैदान में कुॾी काहे पओ या वरी इहे असांजा ॻह ऐं कपिड़ा पाए घर में थी वेहो, असां पाण थियूं मामलनि खे निबेरियूं। राणी सूंह देवी पिणु साॻी रीति कयो। न सिर्फ़ु एतिरो, पर हिन चच जी गैरत जाॻाइण लाइ खेसि वधीक इहो बि चयो त जॾहिं बादशाही तुंहिंजे हवाले ऐं तोॾांहुं मनसूब थी चुकी त पोइ मुंहिंजे सलाह जी कहिड़ी ज़रूरत आहे। तयारु थी ऐं गजंदड़ शींहं वांगुरु मैदान में वञी दुश्मन खे ख़तमु करण जी कोशिश कर, छाकाणि त इज़त ऐं नाले संभरण ज़िल्लत बर्दाश्त करण खां बहितर आहे। राणी पारां अहिड़े क़िस्म जे जोश ॾियारींदड़ जुमलनि चच जे दिलि ते एॾो त असरु कयो जो हू वाक़ई गजंदड़ शींहं बणिजी राजा महरत जे फ़ौज ते टुटो ऐं खेसि शिकस्त ॾिनई। राणीअ खे राय सायसी मां को बि औलाद कोन हो, तंहिं करे राय जे वफ़ात बैदि हिन ॿी शादीअ जो इज़हार कयो। जीअं त चच राजा महरत खे शिकस्त ॾेई सोभ हासिल कई, तंहिं करे इहो मौक़ो गनीमत ॼाणंदे राणी शहर जे वॾनि माण्हुनि खे घुराए खेनि चयो त जंहिं सूरत में राय सायसी गुज़ारे वियो आहे ऐं मूंखे मंझां को बि फर्ज़ंद कोन्हे जेको मुल्क जो वारिस थिए,
हिन वक़्तु चच मुंहिंजो नायब बणिजी हुकूमत जो कार वहिंवार हलाए रहियो आहे, तंहिं करे आउं साणुसि शादी करणु चाहियां थी। इन करे मूंखे सही वेॾी ऐं ॾाज सां चच जे हवाले करियो। अहिड़ी रीति मज़हबी रस्म मूजिबि राणी सूंह देवी चच जी ज़ाल बणिजी। चच मां खेसि हिकु धीउ माइन ऐं 2 पुट ॾाहर ऐं ॾहर सीन पैदा थिया। जेसिताईं चच खे राय घराणे जे आख़िरी हुक्मरान राय साहसी खे ज़हर ॾेई मारण जो इल्ज़ाम आहे, उन जा तारीख़ में के बि सबूत नथा मिलनि। राय साहसी पंहिंजे तिबे मौत लाॾाणो करे वियो हो। संदसि मौत बैदि चच राणी सूंह देवी सां शादी कई ऐं अहिड़ी तरह हिन सिंध जो इक़्तिदार हासिल कयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।